नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मीरपुरख़ास जी अदालत में اربين روپين जी मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी आहे। मीरपुरख़ास में केस में नामज़द हरेश ऐं संदसि साथी अदालत में पेश थिया आहिनि, जंहिंजी ॿुधणी 11 फरवरी ताईं मुलतवी कई वई आहे। सीड़पकारी कंदड़ पारां अदालत पारां जवाबदारनि जा नाला ECL में विझण लाइ एहतजाज कयो वियो आहे। हरेश पैसा ॿीणा करे ॾियण बहाने اربين रुपया हड़प कया आहिनि, अहिड़ो मुज़ाहिरीन जो चवणु आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मीरपुरख़ास जी अदालत में اربين روپين जी मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी आहे। मीरपुरख़ास में केस में नामज़द हरेश ऐं संदसि साथी अदालत में पेश थिया आहिनि, जंहिंजी ॿुधणी 11 फरवरी ताईं मुलतवी कई वई आहे। सीड़पकारी कंदड़ पारां अदालत पारां जवाबदारनि जा नाला ECL में विझण लाइ एहतजाज कयो वियो आहे। हरेश पैसा ॿीणा करे ॾियण बहाने اربين रुपया हड़प कया आहिनि, अहिड़ो मुज़ाहिरीन जो चवणु आहे।